शाहपुर जहानिया में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर असद सिंधी मूजिब शाहपुर जहानिया में सुई गैस की गुज़िरियल 3 ॾींहनि खां हाथ रात लोड शेडिंग ऐं प्रेशर घटि हुअण करे शहरी सख़्त परेशान खाधो पीतो तैयार न थी सघण करे हिन जदीद दौर में घरेलू रध पचा मजबूरन काठिन ते तैयार थियण लॻो। शहरियुनि जी दाह बावजूद गैस जी हथ रात लोड शेडिंग ऐं प्रेशर न वधाए शहरियुनि खां जंहिंजो हक़ खसे पियो वञे। सुई गैस इंतज़ामिया जी मनमानी ऐं लापरवाहीअ सबबि शहर में काफ़ी टाइम खां हथ रात लोड शेडिंग करे गैस जो प्रेशर घटाए वञे थो। इन सिलसिले में शहरियुनि सैफुल्ला बुघियो, इसरार अली चन्ना, सरफराज सेठा, ज़ाहिद हुसैन इमरानी, शबीर अहमद कल्होड़ो ऐं ॿियनि चयो त गैस जी अण ऐलानियल बंदि थी शई हथ रात लोड शेडिंग जे करे सुबुह जे वक़्तु सरकारी मुलाज़िमनि ऐं स्कूल ॾांहुं वेंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दनि खे नाश्तो तोड़े चांहि बि पीअण लाइ नथी मिली सघे। हुन चयो त गुज़िरियल 3 ॾींहनि खां गैस बंदि हुजण करे घरनि में मजबूरन औरतूं काठियूं ॿारे रध बचाव कनि थियूं या वरी शहरी होटलनि तां मानी भाॼी वठण ते मजबूर आहिनि। शहरियुनि ऐं सियासी समाजी अॻवाननि सुई सदरनि गैस इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त फ़ौरन हथ रात लोड शेडिंग बंदि करे गैस जो प्रेशर वधाए वञे, ॿी सूरत में एहतजाज कयो वेंदो।